ठारूशाह भरसां ॻोठ बानू खान तीवणू में नौजवान नारी सावरा जो सोशल मीडिया ते वीडियो ऐं फोटो वायरल करण वारे मामले तां तीवणा बिरादरीअ जे 2 धुरियुनि में झेड़ो जंहिं सबबि इलाइक़े में ख़ौफ़ लचूं कुहारियूं लॻण सबबि हिकु नेगीरी समेत 4 ॼणा ज़ख़्मियुनि में हुमिरा तीवणू, ख़ैर मोहम्मद तीवणू, मल्हार तीवणू ऐं सलीम तीवणू शामिल। ज़ख़्मियुनि खे ठारूशाह अस्पताल आंदो वियो। ज़ख़्मियुनि में हिकु ज़ख़्मी ख़ैर मोहम्मद तीवणे जी हालत गणती जोगी हुजण करे खेसि नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो, जॾहिं त ठारूशाह थाणे ते नारीअ जे मुड़ुसु दिलशाद तीवणू जी फ़रियाद ते अनवर तीवणू, अमीन तीवणू, मज़हर तीवणू, अज़हर तीवणू समेत 8 ॼणनि मथां एनसी दाख़िल कई वई, पर का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी ऐं वधीक छिक ताण वधण जो ख़तरो बरक़रार आहे।